शहदादकोट के शहरियों के लिए तरक्याती कामों का होना बस एक ख्वाब की जैसा है। शहरी अपने जायज़ मुतालबात के लिए भी एहतजाजी मुजाहरे करने पर मजबूर हैं। शहर के अंदर तरक्याती कम जेके आहिनि उहे समूरे समूरा अधूरा आहिनि। शहर जा वॾा जेके रोड मेन रोड आहिनि, बगो रोड आहे, दोस्त अली रोड आहे, जंहिं कोटमुट चौक ते वेठा आहियूं ही आहे, या कुबे सईद खान जो रोड आहे, SDM रोड आहे। इन्हनि समेत नंढा वॾा जेके समूरा रोड आहिनि उहे अणपूरा ऐं अधूरा आहिनि। उन्हनि जो कमु जेको आहे सो मुकमल न पियो करायो वञे। भला बगे जो रोड आहे जेको 2010 में उनजो पहिरियों टेंडर थियो आहे, उहो अॼु ॾींहं ताईं मुकमल न थियो आहे। ऐं हीउ कोटमोटू चौक खां वठी SDM ऑफिस ताईं जेको रोड आहे इन जा 10 करोड़ इंजीनियर सांगी पहिरियों ई ठेकेदार खे ॾेई छॾिया आहिनि। इन जे करे त हिन में इंजीनियर जी जेका पार्टनरशिप आहे इन जे करे पैसा एडवांस कढी ऐं खाइण जी जेको आहे सॼी प्लानिंग आहे। असां इहो मुतालबो कयूं था त शहर जे कमनि खे माना प्रायोरिटी जे बुनियादनि ते मुकमल कराए ऐं कोड़िया जेके तरक्याती कम रोलड़े जो शिकार आहिनि उन्हनि जे लाइ आहे। उन में बगे जो रोड जेको आहे गुज़िरियल 10 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। उन्हनि जेको कमु कयो आहे उहो कमु बि तव्हां वञी ॾिसंदव त हिन महिल रोड में खॾा पइजी विया आहिनि ऐं बाक़ी जेको कमु रहियल आहे उन कमु करण जे लाइ को तयारु कोन्हे। ठेकेदार जी मिली भगत सां इंजीनियर जेको आहे करप्शन करे पैसा खाधा आहिनि ऐं इंजीनियर खाधा आहिनि ऐं हिन खे ठेकेदार खे बि खाराया आहिनि। उन बगे रोड जो कमु अञा ताईं मुकमल कोन थो थिए ऐं शहर जा जेके बि कम रोलड़े जो शिकार आहिनि उन्हनि समूरनि कमनि जे लाइ एहतजाज आहे। जेसी शहर में जेके बि तरक्याती कम रुकियल आहिनि उन्हनि जा टेंडर 2-4 दफ़ा कागज़नि में थी विया आहिनि, लेकिन उन्हनि जा जेके कम मुकमल नथा थियनि ऐं करप्शन वधी वई आहे। असांजो इहो मुतालबो आहे त जेको इंजीनियर आहे अब्दुल कादिर उनखे हटाए इन करप्शन जी नेप खां जांच कराई वञे। जबकि शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि करोड़ों की बजट के बावजूद भी शहर में ज़ाहिरी तौर पर कोई तरक्याती काम नज़र नहीं आता, मगर फ़ाइलों में सब ओके होता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।